अस्सलामुअलैकुम दोस्तों, इन महिल अहमद अली शेख की गाड़ी ख़राब थी पई आहे। वञूं पिया जानी दुश्मन फिल्म की शूटिंग ते, पर जीअं ई असां माना पहुतासीं रस्ते ते डज़ थी वियो त वाही छा ॾिसूं त गाॾी मां पेट्रोल माना ॻणणु लॻो। अहमद अली साहिबु पेट्रोल कीअं माना ॻड़ियो हेठि? बस इहो पेट्रोल न हो, मुंहिंजो रतो हुयो। 600 रुपयो तेल भरायुमि, वञा पियो शूट ते कमराड़ी साहिबु। हा जी, जीअं तव्हांखे खणणु आयुसि, हा अलाए को तव्हां वेतव देरि सां अलाए छा तव्हांजे दर्द जीअं पोइ गाॾी मां तेल हणणु शुरू कयो। साईं वॾी महिरबानी। हींअर सन टीवी जी बहितरीन फिल्म जानी दुश्मन, हा जंहिंमें असां ॿई ॼणा ॿाहिरि बि आहियूं ऐं गुंडा आहियूं उन फिल्म में। ऐं ॾिसूं था त अहमद अली खां त मां वॾो अदाकार आहियां, तव्हांखे ख़बर बि आहे, पाण मञींदो बि आहे। साईं मां तव्हांखां वॾो अदाकार या तव्हां मूंखां वॾा अदाकार? साईं आवाम फ़ैसिलो कंदी, मां छो तव्हांखे ॿुधायां तव्हां आहियां मां वॾो। तव्हां छा था सम्झो कि तव्हां माना मूंखे इन फिल्म में माराईंदो? मां सम्झां त मूंखे पका मां तव्हांखे मारे विझंदुसि। हा साईं, असां ॿई ॼणा फिल्म जानी दुश्मन में गुंडा आहियूं ऐं असांजा प्यारा दोस्त सीता मां बि आया आहिनि ऐं ॾिसणु आया आहिनि त गुंडा जेके कीअं था माना गुंडाए बि कनि। ऐं इनशाअल्लाह तव्हांखे ईद जे ॾींहुं हाल ॿिए ॾींहुं फिल्म हलंदी जानी दुश्मन। तमामु बहितरीन फिल्म आहे ऐं तमामु बहितरीन फिल्म मज़ो आहे। साईं असां सां वरी हीरा अथव साईं सैयद निसार शाह साहिबु ऐं चौधरी अली असगर फ़हीम साहिबु ऐं प्यारो खां प्यारो दोस्त इरफान शेख साहिबु। इहे हीरा आहिनि, उहे असांखे कुटींदा ऐं ठोशा हणंदा। तव्हां कीअं था सम्झो त बसि तकलीफ़ वॾी थी थिए, पर हाणे छा कयूं, गुंडा त माना बेइज़ती त बर्दाश्त करणी पवंदी। हा लाज़िमी आहे, गुंडा त माण्हू गुंडे जी बेइज़ती थींदी आहे। इनशाअल्लाह माना शुरूआत में खणी असां खणी कुझु न कुझु कंदासीं, हा पर आख़िर में त सम्झींदो ॻाल्हि खे मथे बि हिसाब किताब ॼणो हिते बि ॼणो आहे। साईं बाबा अहमद अली त माना हर ड्रामे में गुंडो हूंदो आहे, पर असां पहिरियों जकर गुंडो थिया आहियूं ऐं इनशाअल्लाह हिन फिल्म में सभिनी दोस्तनि खे तमामु घणो मज़ो ईंदो ऐं फिल्म तमामु सुठी ठहंदी। कोशिशि इहा कंदासीं। अहमद अली साहिबु तव्हांखे गुंडे थियण में मज़ो ईंदो आहे? मजबूरी आहे, रोज़ी आहे, करणी पवे थी। न त हाणे मां चवंदुसि मां गुंडो थियां, मां त माना इहो सोचे सम्झे फील्ड में आयो त मां सॼी ज़िंदगी हीरो हूंदुसि, पर हीरे मां अमरीशपुरी थी वियुसि ऐं तव्हां हीरा थी वियो। पर हाणे वरी तव्हां गुंडा आहियो त वरी असां आस्ते आस्ते चेंज थींदासीं। न असां बि गुंडा थिया आहियूं ऐं तव्हां बि गुंडा थिया आहियो। गाॾी तव्हांजी तयारु आहे? हाणे हलूं था फिल्म साईं पहिरीं प्यारा दोस्त। साईं तव्हां फिल्म में गुंडा आहियो या तव्हां फिल्म ॾिसणु आया आहियो? असां ख़ासि तौर ते पंहिंजे उस्ताद अज़ीज़ ऐं उस्ताद अहमद अली खे ॾिसणु आया आहियूं सीता मां। वाह वाह, त कीअं था गुंडा थियनि, कीअं था कीअं एक्टिंग करे असां हुन मां सिखंदासीं, अॻिते हली असां बि ईअं थींदासीं इनशाअल्लाह। सही सही, भली भली ॻाल्हि आहे। ऐं प्यारा दोस्त जेके न सो माना ॾिसणु आया आहिनि अहमद अली खे त गुंडो कीअं थींदो आहे। ऐं बाबा गाॾी उस्ताद गाॾी ठहंदी या न ठहंदी? बाबा तयारु आहे गाॾी, उस्ताद जी गाॾी तयारु थी वई आहे। हाणे असां गुंडनि जे लाइ बि तयारु थी विया आहियूं ऐं जीअं ई उते पहुचंदासीं त असांखे सटां थी वेंदी। अहमद अली पंहिंजी गाॾी खे चिटाए ॾिसे थो त कीअं थो उस्ताद गाॾी ठाहे, त वरी मां बि सिखां इहो गुंडेपन वारो माना कमु छॾियां त जीअं माना मज़ो अची वञे। माशाअल्लाह हींअर असां मोरे रोड सां बीठा आहियूं ऐं तमामु बहितरीन फिल्म ठही रही आहे जानी दुश्मन, जेके हींअर असां शूटिंग ते वञूं पिया था। त 10-15 मिंटनि में शूटिंग ते पहुची वेंदासीं, जीअं ख़बर पवे माण्हुनि खे त का बि ॻाल्हि हूंदी न उस्ताद ॿिया बि मन लॻा पई, अल्लाह दे लॻा पई सफ़ा। अल्हम्दुलिल्लाह। बिलावल ॾाढा बहितरीन अदाकार आहे असांजा सीता शहर जा ऐं मेरा माइट बि आहे। बिलावल मौला ते ख़ुशि रखेसीं ऐं पंतनि जी छां तूं असांजी दुआ आहे, अल्लाह ख़ैर कयोसीं, अल्लाह सां ख़ुशि कयोसीं। अदा ठही या न ठही गुंडा गाॾी? तेल खोड़ अथसि हाणे असांजी फुल तयारी थी वई आहे। मां बैग खणां थो, बैग खणी ऐं पोइ गुंडो बि तयारु थींदो।
पंप अथई